नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आहे शिकारपुर खां। शिकारपुर वेझो कुंदन बाईपास वटि तेज़ रफ़्तार मज़दा खंबे सां टकराइजण बैदि झोपड़ियुनि में सुतल माण्हुनि मथां चढ़ी वई आहे। 8 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे शिकारपुर खां। शिकारपुर वेझो कुंदन बाईपास वटि तेज़ रफ़्तार मज़दा खंबे सां टकराइजण बैदि झोपड़ियुनि में सुतल माण्हुनि मथां चढ़ी वई आहे। 8 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। ख़ौफ़नाक हादसे में बागड़ी बिरादरी जे 5 औरतुनि ऐं 2 ॿारनि समेत 8 ॼणा फ़ौत थी विया आहिनि, जॾहिं त 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। रेस्क्यू अमले पुलिस ऐं इलाइक़े वासियुनि वाक़े वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे शिकारपुर खां। शिकारपुर वेझो कुंदन बाईपास वटि तेज़ रफ़्तार मज़दा खंबे सां टकराइजण बैदि झोपड़ियुनि में सुतल माण्हुनि मथां चढ़ी वई आहे। 8 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। ख़ौफ़नाक हादसे में बागड़ी बिरादरी जे 5 औरतुनि ऐं 2 ॿारनि समेत 8 ॼणा फ़ौत थी विया आहिनि, जॾहिं त 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। रेस्क्यू अमले पुलिस ऐं इलाइक़े वासियुनि वाक़े वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल कया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे शिकारपुर वेझो कुंदन बाईपास वटि तेज़ रफ़्तार मज़दा खंबे सां टकराइजण बैदि झोपड़ियुनि में सुतल माण्हुनि मथां चढ़ी वई आहे। 8 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। अच्छा अठ मरी विया आहिनि, ग़रीब हाणे उनजे को मौला जा नाला याद अथव? अमाला हाँ गेबी चकोरी ककोड़ी जेके फ़ौत थी विया आहिनि मर्द घणा जेके फ़ौत थी विया आहिनि मर्द घणा 3 मर्द ऐं औरतूं 2 छोकिरियूं हुयूं। अच्छा हिकिड़ी माई वॾी हुई, 4 छोकिरियूं हुयूं। अल्लाह अकबर।